हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात हक़दार आहे त हमेशह उन जी वाखाण वॾाई तारीफ़ तहमीद बयानु कयूं। दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़ो नक्शो बयानु कयईं। ज़रबल्लाहु मसलन, अल्लाह हिकिड़ी मिसाल बयानु कयईं, हिकिड़ो उदाहरण ॾिनई त हिकिड़ी अहिड़ी बस्ती हुई, अहिड़ो ॻोठु हो जेको तमामु अमन पसंदि ॻोठु हो, अने मुतमइन हो, आमिनतन मुतमइन, हर क़िस्म जो अमन हो। अमन जिते होए तो उते ख़ौफ़ नथो होए, ॿियो कंहिं फितनू फसाद जो नथो होए। अमन हो, मुतमइन हुआ, तमामु राज़ी हुआ, अने इन्ही जी रूज़ी बाआसानी ॿिए हंधा पाणे पे अचींदी हुई। जॾहिं इन बस्तीअ वारे, इन क़ौम नाशुक्री कयूं त ॿ नुक़सान इन खे थिया, हिकिड़ी बुखमरी अने ॿियो ख़ौफ़। मुतमइन हुआ, अमन हो, अमन जी जॻह ते हाणे ख़ौफ़ पुॼी आयो। मुतमइन हुआ, राज़ी हुआ, रूज़ी जॻह जॻह ते पाण ई पे आवेई, हाणे बुखमरी पुॼी आवेई। अहिड़ो हिकिड़ो नक्शो अल्लाह ताला क़ुरान में बयानु कयईं। बुखमरी कीअं आवई, अमन जटाणू कुरेला, मुतमइन तमामु खुशहाल हुआ, पण रुगो धप अने ख़ौफ़ आयो कीअं? हिते हिकिड़ो ज कारण आहे, इन्ही नाशुक्री कयूं, रूज़ीअ में तंगी अची वई। वरी ॿियो हिकिड़ो वाक़ियो, ॿई हिकिड़ी मिसाल पेश थिए थी। उन मिसाल जे अंदरि पण ईज मौज़ू अचींदो। क़ौम सबा जो ज़िक्र थियो क़ुरान मजीद में। क़ौम सबा, हिनटाणे जेको यमन रहियो, अॻे हिते को क़ौम हुई क़ौम सबा, जिते हिनटाणे यमन रहियो। क़ौम सबा जी अल्लाह ताला ख़ुसूसियत बयानु कयईं त इन्ही लाइ करे एतिरी नेमत अल्लाह ॾिने हुए, एतिरी नेमत ॾिने हुए जो हर तरह जो मेवो। पाण नेट ते ॾिसूं था मेवा, ही चाइना जो मेवो आहे, मेवो एतिरे फ्रूट, ही अमेरिका जो मेवो आहे, ही मेवो भुज जी बाज़ार में अञा त ना ई आयो, च पां वटि छकड़ी वारो अञा ना ई खणी आयो। पण उहो मेवा जेको अमेरिका आहे, चाइना में ना ई, अहिड़ा मेवा उते हुआ। रोड जे ॿिन्ही कपर मेवा, मुल्क में रुगो मेवो, एतिरो मेवो, एतिरो फ्रूट हो जे कोई पण इंसान मथे ते टोकरो थालो खणी नमे वग़ैरह हलियो वेंदो हो, ऐं पकियल मेवा पाण ई उन टोकरे में छणंदा पिया हुआ, टोकरो भरिजी रहंदो हो। डैम ॿधल हुआ, घणा डैम हुआ, इन्ही डैमे जो पाणी हूंदो हो मिठो ऐं तमामु भलो पाणी हूंदो हो, जंहिंजे ज़रिए बाग़ात तंहिंजी पण सिंचाई थींदी वई। इन्ही जो पिंड जो गुज़रान तंहिं लाइ पाणी पण इन्ही जे डैमे जो अचींदो पियो। अल्लाह फरमाए त बलदतुन तय्यबतुन
भलो शहर हो, पाक अने भलो शहर, व रब्बुन गफूर, अल्लाह माफ़ी ॾींदल हो। पण फलम्मा आरज़ू, जॾहिं नी नाशुक्री कयो त ॾेम त्रुटा पिया ॻोठनि था, बस्तियूं खॼी वियूं, अमन आराम चैन सुकून मड़ झटिजी विया, ऐं उहे मेवा, उहे वण, उहे फल फ्रूट से बदिली विया, उहे बाग़ात उजड़जी विया, उहे शहर ॻोठ वैरान थी विया। पोइ इन ई हंधि अहिड़ा पुठिया जेको वण उगा, तंहिंमां खटा क़िस्म जा मेवा थिया, ऐं रुगो कंढो ई वणे में थियो, कुरेला नाशुक्रीअ जे करे। ई मौज़ू ॿ मिसालूं ॾेई साफ़ अने वाज़े मौज़ू तंहिंजी तरफ़ अचणु चाहियां थो। पां वटि हिन मौसम में, हिन मुंद में मींहुं वठो अने जाम वठो, वर वर ॾेई वठो। पहिरीं मींहुं वठो त पाण हा सूड़ चो कढूं था, ख़ैर सूड़ निकिरिया, अमुक जो ज़मीनूं तयारु हुयूं, ज़मीन जे हवाले ॿिज थिया, पुठियां वरी मींहं जाम थिया, ऐं ज़मीन मथे हरी चादर, नीली चादर छाइजी वई, गाह जाम निकिरियो। जंहिं ज़मीन जे हवाले ॿिज कया, ऊंधी मुठ से ॿिज फिगायो, अला सही मुठ कंहिं ओगाए भली जाम। द्रव नंढा नंढा डेम ओगनिया, द्रव डूंगर में भरिजी विया, ख़ुशीअ जी लहर दौड़ई, खुशहाली आवई, गठड़ियूं, तंहिंजो भोज अने भार बंदि थी वियो, खाण तंहिंजी कैटेगरी घटी वई, अने माओ वधियो, खीर वधियो, ख़ुशी वधई, खुशहाली वधई। हाणे अॼु 8 तारीख़ 8 महीनो, चई ईअं त इसराण जो महीनो ॾियो, मूंखे कीअं ख़बर न पए जे इसराण आहे की न आहे। हाणे ॾिसण वञो त वीचारो गाह कुमाटजी रहियो आहे। वक़्त खां पहिरीं गाह सफ़ा ज़ईफ़ अने पोड़ो नज़र पियो अचे, तरायूं जिते ख़ासियूं बदलूं हुई, उते त पाणी रहियो, पण जेको डूंगर में अमुक जॻह ते ख़ाली द्रव हुआ, उहो द्रव या चुकी विया या माल लेटाणो कंहिं, उहो गटर बणिजी वियो। हिकिड़ो लाभ ज़ोरदार थियो, लियार तंहिंजी लह लॻी पई वई। पण अॼु जेकॾहिं ॾिसण वञो त खेती पण कुमाटजे पई, गाह कवरेज आहिस्ता आहिस्ता छॾे पियो कर, बीमार थी पियो, पाणीअ जी सख़्तु ज़रूरत आहे, ऐं माल एतिरो मुतमइन नथो थिए जेको अॼु वटि 10-15 ॾींहं पहिरीं माल खुशहाल ऐं सुखी हो। थोरो थोरो टकोरो वॻो आहे, बरसाति खेचाइजी वई, हाणे लहणा फिरियूं पिया जे मींहुं कॾहिं अचे कॾहिं अचे। खेतरे खे ज़रूरत आहे, माल खे ज़रूरत, गाह खे, वण टण, हर कंहिंखे हाणे मींहं जी ज़रूरत आहे। त ही मींहुं कुरेला त्राण करे थो न, मींहुं कीअं वसंदो, मौज़ू ई रहियो। त्राण थी थी, अल्लाह गफ़ूर रहीम आहे, उन जा खज़ाना बेशुमार आहिनि, उते कंहिंजी खोट न आहे। कुन फयकून, उहो हुकुम ॾे, तुरत मुल्क माला माल थी वञे, पण इंतज़ार ई पाण कुरेला कराए थो। अमुक जॻह ते त बरसाति एतिरी किरी आहे जे हिकिड़ी आधी बस्ती पण तबाह थी वई आहे। त वरी छापे वारा ॾींहं वॾर फाटो, पाण पण चऊं वॾर फाटो, अज़ाब आयो आहे। ॿिए हंधि अहिड़ी ख़ुश्क साहली
या कहत साली तंहिंजो घंटो ऐं टकोरो चालू थी वियो आहे। 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं जेकॾहिं त्राण थई त पंहिंजी हालत ख़ासी की न थींदी। लिहाज़ा पहिरीं सबब नारियूं था जे बरसाति अल्लाह जी रहमत आहे। ई मींहुं अल्लाह जी नेमत मां हिकिड़ी नेमत आहे दुनिया वारनि लाइ। पर जॾहिं मींहुं बंदि थी वञे थो या त्राण थी थी छिक थी थी सबब करो, ई सबब ज़हरल फ़साद फिल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। किथे पण कोई फ़साद बर्पा थिए थो, कारण पाण इंसान रहियासूं, पंहिंजा अमल। मींहुं न वसे या बंदि थी वञे, उन जा अमोक मुंदा वेंदा। माप या वज़न नाप तोल जंहिंखे चवनि था तंहिंमें कमी। ई नाप तोल कोरो आहे। वज़न तंहिंमें घटि वधि ताजर ॾिए थो, बसि हितां जो थियो नुक़सानु। अॼु पाण टाइट आहियूं, खीर मापियूं था, मापिया भरपूर आहिनि जेको गवर्नमेंट ॾिने। वज़न करायूं था, ई वज़न आहे मज़बूत आहे, कांटा गवर्नमेंट जा आहिनि, पर पोइ अञा हिते लोचो आहे ताजरनि जो। ऐं गिनो कोई पण चीज़ मिक्स है, मिलावट है। 20 रुपया किलो वस्तु अने 8 रुपया किलो वस्तु बोए भीरी करे ने 20 रुपये में सटे छॾिए। ये नापतोल में कमी रही नारे आई बकालो गिनो आई जरा गौर कर जा। कोई पण बकालो गिनो इन में बोए कैटेगरियूं मिक्स रहियूं। अनाज गिनो मिक्स रहियूं। खाधे जो तेल जितरो अचे तो मार्केट में मड़े मिक्स रहियो। पाम तेल सफ़ा सस्तो अचे तो, उन में ॿियो तेल मिक्स करे खासे तेल जो भाव। अहिड़ी हर वस्तु तंहिंमें भेर सेर इहे ज नापतोल जी कमी थई। अञा नापतोल जी कमी इहे थी सघे थी जे रुपया पूरा किले जा गिने अने वस्तु पाके किले खां ऊची ॾिए। इहे नापतोल में कमी। मुंदो जित नापतोल में कमी उते ॾुकार जी मार पवंदी, मींहुं बंदि थी वेंदो। नंबर 2 फोहश कम। जंहिं ज़मीन ते जंहिं एरिए में फहाशी वधी वेंदी उते मींहुं बंदि थी वेंदो। फहाशी असीं इस्मत लुटाइण में ॾियूं था लिंड लंडन के चुमियूं छॾ चिमी गोयूं धंधा दीगर थियण वारा इन लेवल जा जेके बुरा ऐं बुछड़ा कम जंहिं ज़मीन ते अचींदा उते मींहुं तंहिंमें त्राण थींदी या ॿियण मुआर थी वेंदी। अल्लाह ने अल्लाह जे रसूल जे अहकामात जी नाफ़रमानी। वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। मईशत ई जी रोज़ी रही धंधो रहियो। जित जित अल्लाह ताला जे अहकामात जी नाफ़रमानी थींदी मईशत तबाह थी वेंदी। ही पाण जेको माल धारियो आहे अने खेती कई आहे, इहा पंहिंजी मईशत आहे। इलाइक़ो बरसों थी ॿी चीज़ें मथे उबल आहे। मजूरियूं पोइ कतराठ पोइ रण में धंधो हैर चालू थियो आहे। कंपनियूं हैर आ वयूं आहिनि, पर 2 ख़ासि मईशत जा मुंदा। हिकिड़ो आहे मवेशी माल, ॿई आहे खेती। बरसाति न थिए ॿिन्ही खे नुक़सानु भारी थींदो अने मईशत टुटी वेंदी। जित नबीअ खे कूड़ो करे में अचींदो, इस्लाम खे कूड़ो करे में अचींदो, अल्लाह ताला जी रहमत मींहुं तंहिंजा दरवाज़ा बंदि थी वेंदा। वरी हिकिड़ो वॾो मुंदो आहे ज़कात, जंहिंखे पाण चवनि था। पाण माल मां ज़कात बंदि करे छॾींदासूं त आसमान जा दरवाज़ा
ऑटोमेटिक बंदि थी वेंदा। ज़कात जो मतिलबु पाण कुरो सम्झूं था। ज़कात हिकिड़ो कुशादा लफ़्ज़ आहे। माल मवेशी पशु तंहिंमें ज़कात आहे, खेतीअ में ज़कात आहे, रोकड़ में ज़कात आहे, अनाज अन्न सोन चांदी हर कंहिंजी ज़कात। किथे पण ज़कात में कोताही कई कुतरो कयो रहमत जा दरवाज़ा हथ से पिया बंदि कंदासूं। इंतकाम रब्बी अज़ व जल्ल बिन्नास बिलकुहूद लम्मा उनतुहिक महारिम अल्लाह। अल्लाह ताला जी हराम चीज़ खे हलाल कंदासूं अने हलाल खे हराम कंदासूं, रहमत जा दरवाज़ा बंदि थी वेंदा, ॾुकार जी मार शुरू थी वेंदी। जेतिरो दीन हलाल, दीन में हर वस्तु जेतिरी हलाल आहे इन खां मुंहुं मोड़ींदासूं अने अल्लाह जंहिं चीज़ जे बारे में मना कई उन ई रस्ते ते हलंदासूं, मनाई वारे रस्ते ते हलियासूं त रहमत जा मींहं किन वसंदा, बल्कि अज़ाब जा डंडा वसंदा। ख़ैर ही त चंद उदाहरण के साम्हूं पेश कया जे पंहिंजे गुनाहनि जे करे त्राण अचे थी, पर हाणे रस्तो करो आहे। अल्लाह बाज़ारे रस्तो ॾिने क़ुरान में। नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में मींहं त्राण कयईं, सख़्तु ज़रूरत पई वई त नूह अलैहिस्सलाम रस्तो ॾसईं, जेको परियां अल्लाह रस्तो ॾिने में। ईज रस्तो क़ुरान में आहे जे मींहुं कीअं वसे। मींहुं वसाइण त आसान आहे, पंहिंजे हथ में, इंसान जे हथ में आहे। अल्लाह ताला पाणखे इख़्तियार ॾेई ॾिने, चाहीं ज़हर चओ तर मींहुं वसाए ॾियां, पर कॾहिं कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। मींहुं खां पहिरीं मुंदो आहे इस्तिग़फ़ार जो। ज़मीन मथे पाण पाप कया आहीं, पाण जुर्म कया आहीं, पाण ॾोह कया आहीं, पाण गुनाह कया आहीं, पाण अल्लाह जूं नाफ़रमानियूं कयूं आहीं, पाण इस्लाम जे ख़िलाफ़ जाम हलिया आहियूं। पाण अल्लाह चई ॾिने, चई मड़े आउं दरगुज़र करे लाइ तयारु आहियां, आंजी ज़मीन हरी भरी करे लाइ तयारु आहियां। कुल तुस्तग़फिरू रब्बकुम, कुल इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। इन आयत में सॼो ख़ुलासो अची वियो। अल्लाह इख़्तियार जी ज़मीन वारे खे ॾेई ॾिने, च मींहुं जेको रहियो ई रहियो आहे आला आहे आंजी मर्ज़ीअ सां, ऐं ज़हर चाहियो तैर ई मींहुं वसाए सघो था। पण जेकॾहिं अमोक उसूल आमे अची विया त मींहुं बंदि थी वेंदो, आंजा गुनाह वधंदा मींहुं बंदि थी वेंदो, आंजूं सरकशियूं मींहुं बंदि थी वेंदो, आंजा पाप ऐं जुर्म मींहं खे बंदि करे छॾींदा। पण वरी दरवाज़ो तंहिंजी कुंजी आंजे हथ में कयो ऐं इस्तिग़फ़ार कयो। कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। अल्लाह जी सिफ़त है गफ़ूर, मतिलबु माफ़ करे वारो। अल्लाह जी सिफ़त है गाफ़िर, माफ़ करे वारो। पर अल्लाह जी सिफ़त है गफ़ार, तमामु वधारे माफ़ करे वारो। जेतिरा ॾोह हूंदा शिरक सवा मिणी ॾोहे खे माफ़ करे वारो, अने पूरो इख़्तियार आहे जंहिं वटि माफ़ी जो। ऐं इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह गफ़ार आहे। युरसिलिस समा अलैकुम मिदरारा। अल्लाह आम थे सुहिणा ऐं सरा मींहं वसाईंदो। वयुमदिदकुम, अल्लाह आंजी मदद कंदो, आंजे औलाद खे ख़ुशहाल रखंदो, आंजी माल जे ज़रिए मदद कंदो, ऐं आंजा बाग़ात बाग़ भला पचाईंदो। यजअल लकुम जन्नातियूं यजअल लकुम अनहारा, ऐं नहरूं से झारी करे ॾींदो। कॾहिं? जॾहिं अचींदो इस्तिग़फ़ार। कुंजी आहे इस्तिग़फ़ार। इस्तिग़फ़ार अल्लामा मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैह बयान फरमाइनि था। अने अहिड़ो ज वाक़ियो हसन बसरी से पण आहे। अने अहिड़ा ज वाक़िया ॿिए कंहिं वटि आहिनि जे कोई पण इंसान
जॾहिं ॾुखी अचींदो हो कंहिं अहल इल्म वटि, असां वटि ॾुकार आहे त चए कयो इस्तिग़फ़ार, असां वटि भुखमरी आहे कयो इस्तिग़फ़ार, बचले में बीमारी है कयो इस्तिग़फ़ार, माल में बीमारी है कयो इस्तिग़फ़ार। अहिड़ा कई वाक़िया मिलनि था। इस्तिग़फ़ार पिंड जे गुनाह जी माफ़ी अल्लाह वटां तलब करणी, बहु आसान लफ़्ज़ में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त, हिकिड़ी मजलिस में, हिकिड़ी रियाण में नबी 100 फेरा इस्तिग़फ़ार कंदो हो, 100 मरतबा। साहबा इकराम चयो त असां 100 जे नबी हिन मजलिस में वेठो इस्तिग़फ़ार पे करें, इस्तिग़फ़ार पे करें। भला पंहिंजूं मजलिसूं रियाणियूं तंहिंमें को इस्तिग़फ़ार जो, का अस्तग़फ़िरुल्लाह जो लफ़्ज़ केॾा सुझे थो। साहबी रसूल फरमाइनि था, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमायो त ॾींहं में 70 दफ़े खां वधारे ऐं इस्तिग़फ़ार थो कयां। इस्तिग़फ़ार एतिरे पिंड जे गुनाह जी माफ़ी अल्लाह वटां मंगणी। हई तौबा ने इस्तिग़फ़ार में डिफरेंस है, फ़र्क़ु है। तौबा जंहिं गुनाह ते आहियूं गुनाह तां हथु खणणो ऐं ॿिए जी चीज़ जेको रही उनखे ॾेई ॾियणी, आईंदा गुनाह न करणो, उन गुनाह तां हथु खणी अने दिलि में शर्मिंदगी थी, ये तौबा। पर इस्तिग़फ़ार हिन जो ताल्लुक़ सिर्फ़ु अल्लाह से आहे। नमाज में पाण सलाम वारियूं था, अल्लाहु अकबर, अस्तग़फिरुल्लाह, 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 3 फेरा इस्तिग़फ़ार कयो। इस्तिग़फ़ार अल्लाह जो नबी फरमाए, जेको इस्तिग़फ़ार के लाज़िम पकड़े थो अल्लाह उनखे रिज़्क़ उहा ॾींदो जंहिं हिनखे घुमाने न आहे। हिकिड़ो वाक़ियो अचे थो, अल्लामा मुहद्दिस मुफ़स्सिर इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे बारे में। कंहिं बस्ती में विया, राति जो उन को मस्जिद में रहे जो प्लान हो, पर मस्जिद में इन की जगह न मिले। मस्जिद जे ॿाहिरले पासे इते आराम करणु चाहियूं, इते पण इन की जगह न मिले। कंहिं इन खे हितां खणी ने मस्जिद खां ॿाहिरि हिकिड़े हंधि पुॼाए छॾियो। पर उहो जिन न हो, माण्हू खणी न परूं धको ॾे फिकाए छॾे, चए हिते त जगह नथो ॾियां। ॾिठईं त हिकिड़ो माण्हू मथां पियो जेको करे पियो अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। ये अस्तग़फिरुल्लाह इस्तिग़फ़ार जो मेन सेगो आहे। अस्तग़फिरुल्लाह जे ज़रिए इस्तिग़फ़ार थिए थो। चए पियो अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। त इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह न उनखे सुञातो थे न उन इमाम साहब खे सुञाते थे। इमाम साहब पुछो त तूं लगातार ई इस्तिग़फ़ार कहीं पियो चए? जी। पोइ भला इन इस्तिग़फ़ार जे ज़रिए तोखे कीअं जुड़ियो? त इस्तिग़फ़ार जे ज़रिए जेकी अल्लाह वटां मंगियो ई मूंखे मिलियो आहे। पर हिकिड़ी चीज़ बाक़ी आहे, हिन दौर जो वॾो मुहद्दिस इमाम अहमद बिन हंबल तंहिंखे आउं मिलणु चाहियां थो, पर हाणे कॾहिं मुलाक़ात थिए। त इमाम साहब चयो त तोजे हिन इस्तिग़फ़ार जे ज़रिए ई पण तोजो अल्लाह मुंदो पूरो करे ॾिनई। इस्तिग़फ़ार तोजो इहे क़बूल रो हीरो इमाम अहमद बिन हंबल। इस्तिग़फ़ार जो मतिलबु गुनाह तंहिंजी माफ़ी अल्लाह वटां मंगणी, वॾो मुंदो आहे। अने अल्लाह जो ई हुकुम आहे जे हर गुनहगार इस्तिग़फ़ार करे, इस्तग़फ़िरू रब्बकुम, ऐं गुनाह जी माफ़ी मंगो अल्लाह वटां। पाण चई सघूं था त अंबिया नबी जेको गुनाह खां पाक साफ़ हुआ, मासूम अनिल ख़ता हुआ, पर उहो नबी इस्तिग़फ़ार कंदा पिया हुआ। हाणे वॾी शान जंहिंजी अल्लाह क़ुर में बयानु कई त पाण त गुनहगार रहियासीं, पंहिंजो त वधारे हक़ आहे जे पाण इस्तिग़फ़ार कयूं।
एतिरे सुधी अल्लाह जो हिकिड़ो नियम आहे, निज़ाम आहे त जिते इस्तग़फ़ार हूंदो उन ते अज़ाब कीन अची सघंदो। ॾुकार अज़ाब आहे, कहत साली आफ़त आहे। वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। अल्लाह जो हिकिड़ो प्यारो उसूल आहे, ऐं नबी जेसि ताईं ऐं इन क़ौम जे अंदरि आयो इन क़ौम ते अज़ाब कॾहिं की न थींदो। पोइ ॿियो उसूल, जरा हिन दुनिया मां लाॾाणू करे वेंदा तंहिं पुठियां पोइ जेकॾहिं इन में इस्तग़फ़ार हूंदो वमा कान अल्लाह न अल्लाह जो उसूल जो न आहे जे क़ौम इस्तग़फ़ार करे न अल्लाह उनखे अज़ाब ॾे। इस्तग़फ़ार आयो अज़ाब हटी वेंदो, इहा अल्लाह जा उसूल आहिनि। इहे इस्तग़फ़ार शिरक जो मुद्दो जंहिंमें जाए मुशरिक आहे तंहिंजो क़बूल न आहे। बाक़ी व इन्नी गफ़ारुन लिमन ताब, तौबा ताइब थियो अल्लाह चए थो उन लाइ आऊं गफ़ूर आहियां, गफ़ार आहियां, माफ़ कंदड़ आहियां। व आमन, ईमान मुकम्मल करे नेक अमाल करे अने हिदायत मथे जिराए त अल्लाह फरमाए थो जे उन जे आऊं गुनाह खे माफ़ कंदुसि। इस्तग़फ़ार कंहिंजो क़बूल थींदो? इस्तग़फ़ार जो त हुकुम ई आहे जे निमाज़ी नमाज़ पढ़ी पिंड जी जॻह ते लिखारो वेठो आहे उन लाइ फ़रिश्ता पिया इस्तग़फ़ार कई आहे। अल्लाह जे दीन जी तालीम जेको हासिल कयूं था तंहिं लाइ मच्छियूं इस्तग़फ़ार, माकूड़ियूं इस्तग़फ़ार पियूं कई उन लाइ। ऐं अल्लाह जे नबी खे ई जो हुकुम हो जे वस्तग़फ़िर लहुम, उन लाइ इस्तग़फ़ार तलब कयो, पिंड जे गुनाहनि जी माफ़ी अल्लाह वटां तलब करणु, ई जो इस्तग़फ़ार आहे। अलगर्ज़ वॾे मां वॾो मुंदो मींहं जो ई आहे त मींहुं वसेला तयारु आहे। अल्लाह जी रहमत पंहिंजी तरफ़ मुतवजा आहे। शर्त इहा आहे त गुनाह खां पां हथ खड़ी सचा मोमिन बनो, पक्का अहले ईमान सालिहीन मां पां बनो अने तौबा इस्तग़फ़ार जे ज़रिए अल्लाह जे ज़िक्र अज़कार जे ज़रिए रब्बुल आलमीन जी रहमत जा दरवाज़ा पां खोले सघूं था। शर्त आहे त पां की बदिलूं पंहिंजी ज़िंदगी, तंहिंमें बदिलाव आणियूं। बेशक अल्लाह गफ़ार है, गफूर रहीम है। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।